नाज़रीन बेपासे अहम ख़बर अमां सुल्तानकोट में शेयर कंदा रहूं जिते सुल्तानकोट वेझो ज़मीनी तकरार तां जवाबदार मुबैना तौर मच्छीअ जे तला में ज़हर उछलाए विया आहिनि। मुतासिर शोएब कोरे जो इल्ज़ाम हयो आहे त संदसि सौटन अब्दुल कयूम ऐं तलाल कोरे जो ज़मीन जे मामले तां तला में ज़हर उछलाए छॾियो आहे जंहिं सबबि 70 खां 80 मण मच्छी मरी वई आहे। बिल्कुल नाज़रीन अहम ख़बर अवांखे सुल्तानकोट मां जुड़िया ज़मीनी तकरार तां जवाबदार मुबैना तौर ते मच्छीअ जे तलाव में ज़हर उछलाए विया आहिनि। मुतासिर शोएब कोरे जो इल्ज़ाम आयो आहे त संदसि सौटन अब्दुल कयूम ऐं तलाल कोरे जो ज़मीन जे मामले तां तलाव में ज़हर उछलाए छॾियो जंहिं सबबि 70 खां 80 मण ताईं मच्छी मरी वई आहे। 70 खां 80 मण मच्छी मरी वई आहे। ॻोठ सरदार शोएब खान कोरेजो में जवाबदारनि ज़मीन जी तकरार तां मच्छी जे तला में ज़हर उछलाए विया आहिनि जंहिं सबबि केतिरा ई मण मच्छी जेका उहा मरी वई आहे। सुल्तानकोट वेझो ज़मीनी तकरार तां जवाबदार मच्छी जे तला में ज़हर उछलाए विया। मुतासिर शोएब कोरे जो इल्ज़ाम हयो आहे त संदसि सौटन अब्दुल कयूम ऐं तलाल कोरे जो ज़मीन जे मामले तां तला में ज़हर उछलायो जंहिं सबबि 70 खां 80 मण मच्छी मरी वई आहे। बिल्कुल नाज़रीन ॻोठ सरदार शोएब खान में ही वाक़ियो आहे जिते ज़मीनी तकरार तां जवाबदार मुबैना तौर मच्छीअ जे तला में ज़हर उछलाए विया आहिनि। मुतासिर शोएब कोरे जो इल्ज़ाम हयो आहे त संदसि सौटन अब्दुल कयूम ऐं तलाल कोरे जो ज़मीन जे मामले तां तला में ज़हर उछलायो आहे। इन हवाले से वधिक अपडेट मालूम करण टेलीफोन लाइन ते मौजूद है KTN न्यूज़ रिपोर्टर स्टार चांडियो। जी स्टार अपडेट कजो। सुल्तानकोट भरसा ज़मीनी तकरार तां जवाबदार मच्छी के तालाब में ज़हर विझी छॾी जंहिं में वॾे तादाद में मच्छी मरी वई। कोट सरदार शोएब खान कोरेज में जवाबदार ज़मीनी तकरार तां मच्छी के तालाब में ज़हर विझी छॾी जंहिं में 70 खां 80 मण मच्छी ज़हरीली पानी सबबि मरी वई। जो चवणु हो त काल्ह खां वठी तालाब से ही मुसलसिल मरी रही हुई जंहिं असांखे शक थियो ऐं असां शक जे बुनियाद कुझु मला मुहाणा घुराया जिन्हें उन इहा ॻाल्हि तस्दीक कई त तालाब में कंहिं ज़हर उछलाए जंहिं सबबि अवां जे तालाब में काल्ह खां मरी रही आहे। सरदार शोएब खान कोरेजी इल्ज़ाम मरींदे चयो त मुंहिंजा सौटन अब्दुल कयूम कोरेजो सां ज़मीन जे मामले तां काफ़ी वक़्तु इख़्तिलाफ़ हलंदड़ आहिनि जंहिं सबबि